Welcome to Time News Studios. You are watching HBN Bulletin. इमरान खान वटि कम जी टीम आहे पर खेसि कम वठण नथो अचे। पीडीएम हुकूमत जो जनाज़ो कढण लाइ हिकु हंधि गॾु थी आहे। बनू में जलसे खे ख़िताब कंदे मौलाना फज़ल रहमान चयो त मूंखे नैब आॾो सरेंडर करण जो मशवरो ॾिनो वियो। तारीख़ शाहिद आहे त मुंहिंजा अबा ॾाॾा कंहिंजे बि साम्हूं न झुकिया। हिन वक़्तु मुल्क में जेको मुआशी बहरान आहे उन जो मिसाल मुल्की तारीख़ में नथो मिले। जेको इमरान खान जो वफ़ादार आहे उनखे गद्दार सम्झां थो। जलसे खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़ल रहमान पीडीएम जी हिकमत अमली तब्दील करण जो एतराफ़ कंदे चयो त हुकूमत सां ॻाल्हियुनि जो को बि इम्कान न आहे। इस्तीफ़ाउनि ऐं लॉन्ग मार्च बाबति हिकमत अमली जनवरी में वाज़े कंदासीं। जिस वक्त हम स्ट्रेटजी बना रहे थे तो उसके बाद जो हमारे कुछ लॉयर्स की आरा आई हैं ख़ासतौर पर सेनेट इलेक्शन के बारे में, उससे कुछ जो अभी फैसले हुए हैं गो के मुत्तफ़क़ा हैं, लेकिन चूँकि माजी के कुछ फैसलों से थोड़ा सा फ़र्क उसमें नज़र आ रहा है जिसको हमारी मीडिया की दुनिया में इख्तिलाफ़ के उन्वान से उछाला जा रहा है। हालांकि ऐसी बात नहीं है, न तो इस्तीफ़ों के हवाले से कोई ऐसी बात है। हाँ, ये है कि कब देने चाहिए, किस स्ट्रेटजी के तहत देने चाहिए, किस हिकमत अमली के तहत देने चाहिए, लॉन्ग मार्च किस वक्त होना चाहिए, ये सारी चीज़ों के लिए हमारे पास जनवरी का पूरा महीना मौजूद है। वज़ीर आज़म इमरान खान खां पोइ नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ बि हज़ारा बिरादरी खे मक़तूल पोरियतनि जा मर्द दफ़नाइण जी अपील करे छॾी। ट्वीट बयान में वज़ीर आज़म इमरान खान चयो त मछ साने में शहीद थियल पोरियतनि जा लाश दफ़नाया वञनि। हुकूमत मुतासिरनि जे एतमाद खे चयो न रसाईंदी। मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ क़दम बि खयां पिया वञनि। सभिनी खे ख़बर हुजणु घुरिजे त पाड़ेसरी मुल्क पाकिस्तान अंदरि फ़िरक़े वाराना दहशतगर्दी वधाए रहियो आहे। मरियम नवाज़ बि ट्वीट बयान में चयो त मछ वाक़ियो मामूली सानियो न आहे। पत्थर दिल इंसान जो इंतज़ारु न कयो, हू पाण खे अवाम आॾो जवाबदेह नथो सम्झे। हज़ारा बिरादरी खे अपील आहे त प्यारनि जा मढ़ दफ़नाए वञनि। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर ॼाम कमाल जूं कोयटा बाईपास ते 4 ॾींहंनि खां धरणे ते वेठल हज़ारा बिरादरी सां ॻाल्हियूं। लाशनि जी तदफ़ीन खे वज़ीर आज़म जी आमद सां मशरूत न करण जी अपील। मुतासिरनि सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त मछ साने में मुलविस शरपसंदनि खे मंतकी अंजाम ताईं पहुचायो वेंदो। बलोचिस्तान में सिक्योरिटी जी ज़िम्मेवारी सूबाई हुकूमत जी आहे। वज़ीर आज़म ऐं सदर सूधो सभु हुकूमती नुमाइंदा कोयटा ईंदा। मुतासिरनि जो चवणु आहे त बलोचिस्तान खे कब्रिस्तान में तब्दील कयो वियो आहे। रियासत जी ज़िम्मेवारी कहिड़ी आहे? ॿुधायो वञे त हेलि ताईं हज़ारा बिरादरी जे माण्हुनि जे क़त्ल में मुलविस केतिरनि जवाबदारनि खे सज़ा मिली आहे। मछ वाक़े ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हज़ारा बिरादरी सां ॿधी जे इज़हार लाइ मुज़ाहिरा ऐं रैलीज़। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हज़ारा बिरादरी सां ॿधी जे इज़हार लाइ धरणा। शाराए फैसल, नुमाइश चौरंगी, यूनिवर्सिटी रोड, अबुल हसन असफ़हानी रोड ऐं पावर हाउस चौरंगी ते धरणनि सबबि ट्रैफ़िक जाम, शहरी परेशान। दादू, हाला, जरवार, मोरो ऐं ॿियनि शहरनि में बि हज़ारा बिरादरी सां ॿधी जे इज़हार लाइ मुज़ाहिरा। शिया उलमा काउंसिल जे सर ते मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा करे मछ साने जे जवाबदारनि खे जल्द मंतकी अंजाम ते पहुचाइण जो मुतालबो। सिंध हाई कोर्ट असिस्टेंट कलेक्टर जो इम्तिहान न ॾींदड़ कामरनि खे उहिदनि तां हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। मकानी इदारनि वारे खाते जे मौजूदा स्पेशल सेक्रेटरी चिरागुद्दीन हंगोरो बोर्ड ऑफ रेवेन्यू जे मौजूदा मेंबर मखदूम शकीलुज़्ज़मान बि इम्तिहान न ॾिनो हो। इम्तिहान न ॾींदड़नि में स्कूल एजुकेशन जो एडिशनल सेक्रेटरी ग़ुलाम हैदर मंगरियो, DC मटियारी ग़ुलाम हैदर चांडियो, बोर्ड ऑफ रेवेन्यू जो सेक्रेटरी अज़ीज़ अहमद बिरलास, नॉर्थ नाज़िमाबाद जो असिस्टेंट कमिश्नर अब्दुल फ़हीम ख़ान, एडिशनल सेक्रेटरी कॉलेजेस कामरान शमशाद, घरू खाते जो एडिशनल सेक्रेटरी मोहम्मद बाबर कदीर, सिंध फूड अथॉरिटी जो DG अमजद अली लग़ारी, डायरेक्टर SS&LR मोहम्मद असलम खोसो भी शामिल। सखर जे रीजनल रेवेन्यू ऑफिसर सिकंदर अली खुश्क, इंसानी हक़नि वारे खाते जे एडिशनल सेक्रेटरी इम्तियाज़ राजपर, डिप्टी सेक्रेटरी ह्यूमन सेटलमेंट मोहम्मद हुसैन घुमरो ऐं ग़िज़ाई किल्लत जे ख़ात्मे वारे प्रोग्राम जे डिप्टी कोऑर्डिनेटर शहज़ाद ताहिर तहीम समेत 52 खां वधीक कामरनि असिस्टेंट कलेक्टर जो इम्तिहान न ॾियण बावजूदि तरक़ियूं माणियूं।
सिंध मदरसतुल इस्लाम जे बानी हसन अली आफंदी जो पोटो क़त्ल। कराची जे गुरु मंदिर वारे इलाक़े में हथियाबंदनि गोलियूं हणी 50 सालनि जे ज़ैन आफंदी के क़त्ल करे छॾियो। पुलिस मूजिबि वाक़ियो सुबुह सवेरे पुर मुज़ाहिमत तां पेश आयो। हथियाबंदनि पुरलुट लाइ ज़ैन आफंदी जे घर में घिड़ी घर भातियुनि खे यग़माल बणायो ऐं पोइ ज़ैन आफंदी के क़त्ल कयो वियो। वधीक जांच कई पई वञे। वॾो वज़ीर मुराद अली शाह मक़तूल ज़ैन आफंदी जे घर पहुची वियो। वाक़े जा तफ़सील मालूम करण खां पोइ लाॻापियल इख़्तियारनि खां रिपोर्ट तलब। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जो हुकुम। सिंध काबीना हाई कोर्ट जे फ़ैसिले तहत हेड मास्टर्स जो कॉन्ट्रैक्ट ख़त्म न करण जो फ़ैसिलो करे वरितो। हेड मास्टर्स जी सिलेक्शन वारो मामिलो सिंध पब्लिक सर्विस कमीशन हवाले। काबीना इजलास में चयो वियो आहे त SPSC जी सिलेक्शन ताईं हेड मास्टर कॉन्ट्रैक्ट ते कमु जारी रखंदा। काबीना के ब्रीफिंग दौरान चयो वियो आहे त साल 2015 में 2000 हेड मास्टर्स के IBA टेस्ट ज़रिए भर्ती कयो वियो हो। उन्हनि हेड मास्टर्स जो कॉन्ट्रैक्ट ख़त्म थियण वारो आहे। सिंध हाई कोर्ट हैदराबाद हेड मास्टर्स जो कॉन्ट्रैक्ट ख़त्म करण खां रोके छॾियो हो। सिंध काबीना सक्सेशन सर्टिफिकेट बिल 2020 मंज़ूर करे वरितो। हाणे फ़ौती शख़्स जा पोयां सर्टिफिकेट लाइ अदालत बदिरां नादरा सां राब्तो करे सघंदा। काबीना इजलास में नयनि गाॾियुनि जी ख़रीदारी लाइ कमेटी क़ाइमु। सिंध काबीना मोटर व्हीकल ऑर्डिनेंस में तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। तरमीमी ऑर्डिनेंस तहत मोटर व्हीकल इंस्पेक्टर्स खे गाॾियुनि में लॻल CNG किट्स जो मुआइनो करण जो इख्तियार हूंदो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त सिंध काबीना आसान किस्तुनि ते 1 लख घर ॾियण लाइ कमेटी जोड़े वरिती आहे। मुतहिदा आदमशुमारी ते ख़दशनि बावजूदि वफ़ाक़ी हुकूमत सां गॾु बीठल आहे। मुतहिदा वारा PTI खां धार थींदा त हुकूमत पाण ई ख़त्म थी वेंदी। NICVD में 30 खां वधीक ऑफिसर्स जी गैर कानूनी तौर मुक़ररी जो इंकशाफ। नैब NICVD में मुबैना गैर कानूनी भर्तियुनि ऐं करप्शन वारे मामले ते सिंध हाई कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। नैब जे जवाब में इंकशाफ कयो वियो आहे त NICVD इंतिज़ामिया सेप्ट्रा रूल्स जी भञकड़ी कंदे मनपसंद माण्हुनि खे ठेका ॾिना। सिहत खातो NICVD जो रिकॉर्ड नथो ॾे। सिंध सरकार साल 2014 खां 2020 ताईं 32 अरब रुपयनि जा फंड्स जारी कया। डॉक्टर्स ऐं अमले जी पघारुनि जी मद में 15 अरब रुपया ॾिना विया। हर साल पघारुनि में वाध ऐं मरीज़नि जे इलाज में घटिताई थी रही आहे। नैब तरफ़ां NICVD जे डॉक्टर नदीम मथां अदालत में हक़ीक़तूं लिकाइण जो इल्ज़ाम। सिंध में गैस बहरान हज़ारें पोरियतनि खे बेरोज़गार करे छॾियो। जामशोरो ज़िले जूं 10 खां वधीक फैक्ट्रीज़ आर्ज़ी तौर बंदि। पोरियत गणतियुनि में वढिजी विया। सदर चैम्बर ऑफ कॉमर्स ज़ियाउर रहमान चयो आहे त गैस न मिलण करे नूरियाबाद ज़ोन में 7 ऐं कोठड़ी में 5 फैक्ट्रीज़ बंदि कयूं वियूं आहिनि। तवानाई जी वज़ारत सां LNG ऐं गैस जा अघ 786 रुपयनि मां वधाए 930 रुपया मुक़ररु करण ते इतफ़ाक़ थियो हो, पर उन ते बि अमल दरामद करण बदिरां गैस जी फ़राहमी बंदि कई वई, जंहिं सबबि सनअतुनि जो ॾिवालो निकिरी रहियो आहे। 3 शिफ्ट्स में कमु कंदड़ हज़ारें पोरियत बेरोज़गार थी रहिया आहिनि। नैब मुल्क सां छा करे रहियो आहे? कमु नैब कंदो आहे, भोगणो सुप्रीम कोर्ट खे पवे थो। नैब खे मर्ज़ी हलाइणी आहे त सेक्शन 9 में तरमीम करे, पोइ जीअं वणेसि तीअं करे। सुप्रीम कोर्ट तरफ़ां नैब जी कारकर्दगी ते बेइत्मिनानी ज़ाहिर। जाली बैंक अकाउंट्स केस ते ॿुधणी दौरान जस्टिस मोहम्मद अली मुज़ाहिर नक़वी रिमार्क्स में चयो आहे त नैब नंढनि ऑफिसर्स खे गिरफ़्तार करे थो, असुलु फ़ाइदो वठंदड़नि खे नथो पकड़ियो वञे। बकरी चोर 5 सालनि लाइ जेल हलियो वेंदो आहे। वॾी करप्शन कंदड़ आज़ादु घुमी रहिया आहिनि। जस्टिस उमरता बंदियाल रिमार्क्स में चयो त ॿुधायो वञे, नैब खे कमु करण खां केरु रोके रहियो आहे, उनखे पकड़ींदासीं। नैब खे बहादुरी ऐं अख़लाक़ी जुरत जो मुज़ाहिरो करणो पवंदो। सेनेट सूदो मुख़्तलिफ़ फोरम्स ते नैब जे बारे में ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। नैब सरकारी ऑफिसर्स ते दबाव विधो, असुलु फ़ाइदो वठंदड़नि खां पुछियो बि कोन। सभिनी ते हिकु जहिड़ो कानून लागू हुजणु घुरिजे। इस्लामाबाद में मेडिकल कमीशन ॿाहिरियां फॉरेन मेडिकल ग्रेजुएट्स जो एहतजाज। मुज़ाहिरीन खे छिड़वछड़ करण लाइ पुलिस तरफ़ां वाटर कैनन जो इस्तेमाल। 2 डॉक्टर्स गिरफ़्तार। डॉक्टर्स जे एहतजाज सबबि श्रीनगर हाईवे ते ट्रैफ़िक मुकमल तौर बंदि कई वई। सिंध में आपाशी खाते जी ज़मीननि तां गैर कानूनी कब्ज़ा छॾाइण वारो मामिलो रोलड़े जो शिकार थियण जो ख़दशो।
आबपाशी खाते जो सेक्रेटरी रफ़ीक बुरड़ो 1 महीने जी मोकल ते रवानो। चीफ सेक्रेटरी सिंध संदसि मोकल वारी दरख़्वास्त मंज़ूर कई हुई। रफ़ीक बुरड़ो आबपाशी खाते जी ज़मीननि तां कब्ज़ा छॾाइण लाइ जुड़ियल हुकूमती कमेटी जो 3 ॾींहं अॻु मेंबर मुक़ररु थियो हो। लाहौर जी अदालत में शहबाज गिल जी पेशी जे मौक़े ते बदनज़मी अदालत ॿाहिरियां पहुतल लीगी कारकुननि तरफ़ां शहबाज गिल ख़िलाफ़ नारेबाज़ी। वज़ीर आज़म जो ख़ुसूसी मुआविन शहबाज गिल चयो आहे त अदालत ॿाहिरियां लीगी कारकुननि संदसि गाड़ी ते हमिलो कयो। शहबाज शरीफ़ मेट्रो बस मनसूबे में करप्शन कई ऐं मनपसंद माण्हुनि खे महांगे अघ ते टेंडर जारी कया। करप्शन जूं हक़ीक़तूं ज़ाहिर करण ते शहबाज शरीफ़ जी मनपसंद कंपनी संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो। IG इस्लामाबाद आमिर ज़ुल्फ़कार बदली। हुकूमत काज़ी जमीलुर रहमान खे IG इस्लामाबाद मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। मलीर मां 3 महीना अॻु अगवा बाद बाज़ियाब थियल मुंजदड़ो वासण नारी सां मुबैना तौर 3 महीननि ताईं लजा लुट जो इंकशाफ। नारी लाड़काणे जी अदालत में बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त 5 जवाबदारनि अगवा कयो ऐं पोइ हिकु जवाबदार अब्दुल गनी सोलंकी 3 महीननि ताईं ज़्यादती जो निशानो बणायो ऐं हथियारनि जे ज़ोर ते साणसि निकाह बि कयो। अदालत कूड़ो निकाहनामो जमा कराईंदड़ जवाबदार अब्दुल गनी सोलंकी जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। नारी वालदेन हवाले। नारी जे वालिद जो चवणु आहे त संदसि न्याणी जे अगवा ऐं लजालुट में मुलविस समूरनि जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराईंदुसि। गौसपुर वेझो पुलिस चौकी में रखियल पुराणो बारूदी मवाद धमाके सां फाटी पियो। 2 अहलकार अब्दुल हमीद दल ऐं मोहम्मद शरीफ जागीरानी ज़ख़्मी। ॿिन्ही खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच कई पई वञे। सिंध में कोरोना वधीक 19 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। 1233 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में वायरस सटियलनि जो अंग वधी 2,21,734 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा नवां अंग अखर जारी कंदे चयो आहे त हेल ताईं फौतियुनि जो अंग 3,653 थी वियो। वधीक 1,072 मरीज़ सिहतयाब थियण बाद सिहतयाब मरीज़नि जो अंग 1,99,649 थी वियो। 18,432 मरीज़नि जो अस्पतालनि में इलाज जारी। 742 मरीज़नि जी हालत गणती जोगी करार। कंदकोट पुलिस 7 ॼणनि खे औरताणे आवाज़ में हिरकजी अगवा थियण खां बचाए वरितो। पुलिस जो चवणु आहे त सिंध पंजाब ऐं बलोचिस्तान सां वास्तो रखंदड़ माण्हू कचे में धाड़ेलनि सां मिलण वञी रहिया हुआ। धाड़ेलनि खे औरताणे आवाज़ में हिरकाए कचे में घुरायो हो। ॼाण मिलण ते कार्रवाई कई ऐं खेनि धाड़ेलनि वटि वञण खां रोके छॾियो। अगवा थियण खां बची पियलनि ॿुधायो त धाड़ेल साणनि मोबाइल फ़ोन ते औरताणे आवाज़ में ॻाल्हाईंदा हुआ। सिंध हाई कोर्ट PMC जे तकरारी नतीजनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते सुभाणे जवाब तलब करे वरितो। हैदराबाद वासण शागिर्दियाणी रोज़ीना बबर सिंध हाई कोर्ट में PMC जे नतीजनि ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई। शागिर्दियाणी मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त संदसि रोल नंबर ते पंजाब सां वास्तो रखंदड़ शागिर्दियाणी जो नतीजो जारी कयो वियो आहे। PMC खां मुंहिंजो रोल नंबर तब्दील करण बाबति वज़ाहत वरिती वञे। अदालत तरफ़ां सेक्रेटरी हेल्थ सूधो ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी। मुंहिंजे सर तां मुंहिंजे बाबा मुंहिंजे चाचा मुंहिंजे ॾाॾे जो सायो जेको आहे सो अलॻि कयो वियो आहे। इंसाफ़ जे ख़ातिर बि मां ई दर बदर आहियां। त मुंहिंजो अॼु अदालत खां इहो सुवालु हुयो त छा मूंखे इंसाफ़ मिली सघे थो ऐं कॾहिं इंसाफ़ मिलंदो। मां थकी न आहियां पर मूंखे सिस्टम मां अफ़सोस बि थिए थो, कॾहिं कॾहिं मायूसी बि थींदी आहे। अचूं था असां इंसाफ़ जे ख़ातिर था अचूं, पोइ बि असांखे तारीख़ ते तारीख़ ॾिनी थी वञे। PPMPA सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो मेहर में 3 भातियुनि जो क़त्ल केस दादू खां मेहर मुंतक़िल करण लाइ लाड़काणो हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। दादू जी अदालत उमेरबाब जे 3 भातियुनि जे क़त्ल केस ते ॿुधणी 23 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। ॿुधणी दौरान उमेरबाब ऐं सरदार चांडियो पेश थिया। उमेरबाब चयो आहे त संदसि 3 भातियुनि जे क़त्ल केस ते 3 साल गुज़रण बावजूदु फ़ैसिलो न थी सघियो आहे। जवाबदार सबूत पेश करण बदिरां इल्तिवा जा हरबा इस्तेमालु करे रहिया आहिनि। अदलिया मां इंसाफ़ जी उम्मीद आहे, इंसाफ़ मिलण ताईं वेढ़ जारी रखंदुसि।
हुमायूं शरीफ जे ॻोठ पनाहगाह में मुबैना तौर कर्ज़नि जे वर चढ़ियल नौजवान तरफ़ां आपघात जी कोशिश। नौजवान खान मोहम्मद मारफाणी पाण ते पिस्टल जो फायर करे छॾियो। गणती जोगी हालत में शिकारपुर इस्पताल मुंतकिल। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त खान मोहम्मद खे कर्ज़ी तंग करे रहिया हुआ, पर ग़रीब हुजण करे हू कर्ज़ वापसि न करे सघियो। कर्ज़नि जे तंग करण ते नौजवान इंतिहाई क़दम खणण ते मजबूर थियो। सिंध में गैस जो बहरान न टरियो। सखर में गैस की बंदिश ख़िलाफ़ CNG स्टेशन मालिक ऐं पोरियत सरापा एहतजाज बणियल। सुई गैस जे ऑफिस ॿाहिरियां ॿिए ॾींहुं बि धरणो। CNG स्टेशन जे मालिकनि ऐं पोरियतनि जो चवणु आहे त CNG स्टेशन बंदि हुजण सबबि मालिकनि ऐं पोरियतनि खे नुक़सानु थी रहियो आहे। मुज़ाहिरीन तरफ़ां CNG स्टेशन खे गैस की फ़राहमी बहाल करण जो मुतालबो। हैदराबाद में गैस की बंदिश ख़िलाफ़ फंक्शनल लीग तरफ़ां मुज़ाहिरो ऐं अलामती बुख हड़ताल। फंक्शनल लीग के कारकुननि तरफ़ां गैस की बंदिश ख़िलाफ़ नारेबाज़ी। अॻवाननि जो चवणु आहे त सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ सूबे जे अवाम खे गैस लाइ परेशान कयो वियो आहे। हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण में नाकाम थी वई। मुज़ाहिरीन तरफ़ां सिंध में गैस की बंदिश फौरी तौर ख़त्म करण जो मुतालबो। ऐं कराची जे रस्तनि ते डोड़ंदड़ उठ पखी किथां आयो? शहरी उठ पखी खे ॾिसी हैरान थी विया। पुलिस मूजिबि कोरंगी नंबर 4 जे निजी पार्क मां उठ पखी भॼी वियो हो, जंहिंखे पकड़ियो वियो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।